महबूब सुभानी, कुतुब रब्बानी, शहबाज लामकानी, सैयदन जो सैयद अब्दुल कादिर जीलानी, ए जेके भी जीलानी सादात अथवा जीलानी, ये जीलानी सब जा सब टोटल जा टोटल इमाम हसन जी औलादन। बुखारी ऐं ॿिया सैयद वरी इमाम हुसैन जी औलाद। बुखारी सादात ये हजरत इमाम हुसैन जी औलाद, लक्यारी सादात इमाम हुसैन जी औलाद, शीराजी सादात इमाम हुसैन जी औलाद, राशिदी सादात इमाम हुसैन जी औलाद। इमाम हुसैन जो सिलसिलो घणो हलियो आहे, इमाम हसन जो बि आहे, इमाम हुसैन जो बि आहे, ॿिया आल बैत बि गॾु आहिनि। उन सां गॾु हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी प्यारी घरवारी हज़रत बीबी शहर बानो बि मौजूद आहे। हज़रत फातिमा असोरा, नंढी फातिमा, हिकिड़ी वॾी फातिमा जेका नबी पाक जी न्याणी आहे, जेका हुसैन जी अम्मा आहे, पर वरी ॿी आहे फातिमा, उनजो नालो आहे फातिमत सुग़रा। उहा फातिमत सुग़रा उहा बि मौजूद आहे जेका हज़रत हुसैन आली मक़ाम जी सॻी न्याणी आहे। ॿी न्याणी आहे हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जी, जंहिंजो नालो आहे हज़रत बीबी सुकैना। छा आहे नालो? सुकैना। असां चवंदा आहियूं सकीना। छा चवंदा आहियूं असां? सकीना लफ़्ज़ ग़लत आहे, चवंदो सॼो राज आहे। मौलवी बि चवंदा आहिनि, पढ़िया बि चवंदा आहिनि, लिखियल पढ़ियल बि सकीना चवंदा आहिनि, पर सकीना लफ़्ज़ न आहे, अरबी जो लफ़्ज़ आहे। नालो आहे हज़रत बीबी सुकैना रज़ी अल्लाह ताला अन्हा। उहा बि मौजूद आहे। हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह, इमाम हुसैन आली मक़ाम जी भेण हज़रत बीबी ज़ैनब सब जो रज़ी अल्लाह ताला अन्हा, उहा बि मौजूद आहे। उहा वरी कंहिंजी भेण आहे? इमाम हुसैन आली मक़ाम जी। इमाम हुसैन खे हिकिड़ी धीउ आहे जंहिंजो नालो फातिमा आहे। ॿी भेण जेका बीबी ज़ैनब खां नंढी आहे, उनजो बि नालो फातिमा आहे। हिकिड़े ई घर में ॿ टे नाला हूंदा हुआ। असांजे सिंध में रवाज आहे, अरे मुंहिंजे पुट जो नालो रखियो थी, पोइ मर्द कुझु न कुझु, पर मायूं बड़ी ढंग थींदियूं आहिनि। अवां जी ॻाल्हि कोन थो कयां, मां पंहिंजे ॻोठ जी थो ॻाल्हि कयां, मथां कावड़ जी पऊ सलाह सलाह बुलंद आवाज़ आहे। माज़रत पियो कयां, बाबा खटियूं खटियूं ज़ातियूं वेठा हो, चवंदो मोरी साहब थो चए त मायूं विढ़ंदियूं, असांजे माइन जी कहिड़ी ख़बर? बाबा तव्हांजी ॻाल्हि न आहे, ओ मां पंहिंजे ॻोठ जी मीरवाह ताल कई थो ॻाल्हि कयां। सम्झो था न साईं? त इहो असांजे सिंध जो रवाज आहे त नालो तो मुंहिंजो छो रखियो आहे, पर अरब में हो रस्मी कोन हूंदो हो। इमाम गज़ाली मशहूर आलिम आहे, उनजो नालो मुहम्मद आहे, पीउ जो नालो मुहम्मद आहे, ॾाॾे जो नालो मुहम्मद आहे। सुभान अल्लाह, मज़ो आहे न साईं? मोहम्मद इब्ने मोहम्मद, इब्ने मोहम्मद, पुट जो नालो मोहम्मद, ॾाॾे जो नालो मोहम्मद, पोटे जो नालो मोहम्मद, पीउ जो नालो मोहम्मद। अदब हूंदो हो, इन जे करे त भलो नालो रखूं। अरे पुट ॼाओ थी? हा। नालो छा रखियो थी? नालो रखियो तमास केरड़ो। तुंहिंजो नालो छा आहे? चई बब्बरू। ज़हर ज़हर। ओ मुंहिंजा सोणा नाला भला रखो। नबी करीम जी ज़ात फरमाइनि था, इज़ा कान यौमुल क़ियामा फनादा मुनादिन अला लयकुम मन कान इस्मुहु मुहम्मदुन फलयदखुलुल जन्नह बिगैर हिसाब। क़यामत जो ॾियारो थींदो, हशर जे मैदान में ऐलान थींदो, अल्लाह जे ज़ात बाबरकात वटां ओ मलाइक ऐलान कर त जंहिंजो बि नालो मुहम्मद आहे सो बिना हिसाब जन्नत में हलियो वञे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हा सही। अला लयकुम, उथो बीहो, मन कान इस्मुहु मुहम्मदुन, जो मुहम्मद नालो आहे सो बिना हिसाब जे जन्नत में वञे। इहा मुंहिंजे रसूलुल्लाह जे नाले जी ताज़ीम आहे। असां वरी छा चवंदासीं? साईं नालो ॻर्रो आहे, मटायूंसि था। नालो छा अथसि? चए नालो अथसि गुलाम रसूल, गुलाम सिद्दीक, मोहम्मद अली। ॻर्रो नालो आहे। अब हल्को रखोसि, चए नालो था रखोसि ख़ैर जो गुलण ख़ान। अल्लाह शल हिदायत करे, नाला भला रखो। नबी साईं जी हदीस आहे, अल्लाह साईं के नाला पसंद आहिनि अब्दुल रहमान, अब्दुल रज़ाक, अब्दुल रहीम, अब्दुल गफूर। अल्लाह जी ज़ात के इहे नाला पसंद आहिनि। नबी साईं फरमाइनि था, अल्लाह के इहे पसंद आहिनि, मूंखे वरी मुंहिंजे निस्बत वारा पसंद आहिनि। सुभान अल्लाह। हाँ सही। महबूब जी गुलामी शल खुदा नसीब फरमाए। तो हजरत नबी करीम अलैहिस्सलाम जे खानदान जा नाला तो के अर्ज पे कम। हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन सां नंढड़ो भाउ बि गॾा, जंहिंजो नालो आहे उमर। छा नालो?
आई अगे जुमे खां अगे जुमे ते बुधायो मां त इनी नाले वारो हज़रत इमाम हसन जो भाउ भी आ, इमाम हसन हुसैन जो भाउ भी आ। माना भाउ ते भी नालो उमर आ त वरी पुट ते नालो भी उमर आ, भाउ ते नालो अबू बकर आ त पुट ते नालो भी अबू बकर आ, भाउ ते नालो उस्मान आ त पुट ते भी नालो उस्मान आ। छो त मुझे महबूब जे अहल बैत के खबर आई ते मुहम्मद जा 3 यार वफादार आ, इन्हनि जा नाला रखदासे ते बेड़ा ही पार थी वेंदा। असांखे खपे त बुजुर्गनि दरवेशनि अल्लाह वारनि जा नाला रखूं।